मेरा किताब लाया पंजे उस्ताद गिरामी सही उस्तादुल उलमा वल हुफ़ाज़ सही हाफिज प्रोफेसर सही हाफिज मोहम्मद अल मारूफ सही नाड़ में हारी जनवारा किताब का फरमाइएगा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही सय्यिदिना तवां आशिक़े रसूल मूंखे इहा ख़बर पई त हिन महफ़िल में हिस्सेदार गौस पाक जा मुरीद में आहिनि। सुभान अल्लाह। गौस पाक त उहो आहे मुल्तान वारो साईं जंहिंजो हर जगह ते फैज़ आहे। तव्हां त इंडोनेशिया हुजे मलेशिया हुजे जेकॾहिं दीन पहुचायो त हिन गौस पहुचाए। सुभान अल्लाह। बेशक मां जेके चंदो हरफ़ पान जी सआदत हासिल कई उनजो मतिलबु इहो आहे त इम्तती उहो तहतदू। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां इन हिदायतनामे जी ताबेदारी कंदव त पोइ हिदायत हासिल कंदव यानी क़ुर करीम। सुभान अल्लाह। अल्लाह जे कलाम जे शान में कंहिंखे ताक़त न आहे जो ॻाल्हाए सघंदो। बेशक जॾहिं बिस्मिल्लाह रहमान रहीम नाज़िल थी हक़ीक़त में मूंखे बुज़ुर्गनि जे अॻियां शर्म थो अचे पर जीअं यूसुफ नबी अलैहिस्सलाम जे ख़रीदारनि जे लाइ हिकिड़ी क़ुरानी घड़ी पती असां तव्हां बि ईअं नालो कराइण लाइ पाता आहियूं छो त अल्लाह तबारक तआला जेकॾहिं हिकिड़ी घड़ी क़बूल फरमाए असांजे लाइ उहा बि काफ़ी आहे। बेशक सुभान अल्लाह। त बिस्मिल्लाह रहमान रहीम जॾहिं अल्लाह तबारक तआला नाज़िल फरमाई त अल्लाह जा रसूल फरमाइनि था त 70,000 मलाइकनि जो जुलूस जिब्राइल अमीन ख़ुशीअ में वठी आया। सुभान अल्लाह। अकायद जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो था ए जिब्रील कॾहिं बि हेॾी जमायत न आंदी अथई। जिब्राइल अमीन अर्ज़ कयो त साईं हीअ बिस्मिल्लाह रहमान रहीम जेकॾहिं ॿी उमत जे मथां नाज़िल थिए हा त उहे हिन जे मथां अज़ाब न अचे। सुभान अल्लाह। असां तव्हां ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह जो कलाम मिलियो क़ुर ऐं वरी असांखे मिलियो साहिब क़ुर। आका जन न मिलन हा त क़ुर न मिले हा रब रहमान भी न मिले हैं। खुदा किसको कहते थे क्या जानते थे तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद। सुभान अल्लाह। अल्लाह जो कलाम जंहिंजे लाइ इमाम हुसैन आली मकाम बचड़ा कुर्बान किया अहल बैत सगोरन जे लाइ जेकॾहिं मुंहिंजी ज़बान खे ताक़त न आहे जो शान बयान करे सघंदी जंहिंजे लाइ साईं फरमायो त ॿ शयूं तव्हां में छॾी थो वञा हिकिड़ो इतरत ॿियो फितरत। सुभान अल्लाह। ॿियो क़ुर। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां आल बैतनि जा बाबत वारा आहियूं तॾहिं त आल बैत बि असांजी महफ़िल में वेठा आहिनि। आप सगोरा बि आहिनि अल्लाह जे क़ाबिल बाननि जा ख़ातिम ग़ुलाम मुरीद बि मौजूदु आहिनि। सभु ॻाल्हि साॻी आहे। असुल में गिर्द स्टेशन आहे मदीनो अल्लाह वारा थंभनि जे मिसिर अल्लाह वारा थंभनि जे मिसिर उहे थंभा हलंदड़ अचनि जंहिंजे दिलि में उहा तार आहे उहो कनेक्शन आहे त पोइ उहो त नूर हूंदो पर उहो ख़ुदि नूर हूंदो छो त इतकू फिरासतल मोमिन फइन्नहु यंज़ुर बिनूरिल्लाह। मोमिन जे फिरासत वारी नज़र खां डिॼंदा कयो छो त उहो ख़ुदा जे नूर सां ॾिसंदो आहे। बेशक सुभान अल्लाह। असांजे दोस्तनि ॾाढो अव्हांखे ॿुधायो मूंखे त तबियत नासाज़ हूंदे बि साईं सलीम साईं जी अधे पेरे जी मूंखे तकीर यादि थी वई ऐं असांजो इल्मु कोन्हे जेको असां पाण इहे ॿुधल ॻाल्हियूं कंदा आहियूं। अल्लाह तबारक तआला उहो ॾींहुं न करे जो इहे ॿुधल ॻाल्हियूं बि तव्हांखे कोन ॿुधाए। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो त अल्लाह जे कलाम जी महफ़िल आहे। मदीने वारे साईं फरमायो
तो जे कुरान पढ़ियो ऐं उन मथां अमल कयो वो हाफिज साहब हो तो पंहिंजी जगह ते पर उन जे पीउ माउ खे अहिड़ो सोनो चंड पारायो रखियो वेंदो मथे ते ताज क़यामत जे ॾींहुं जो दुनिया जे सिज खां उन जी रोशनी वधीक हूंदी सुभान अल्लाह ऐं क़ुरान पाक जो हाफ़िज़ बाजन ॾान बातन गुनाहगारनि जी शफ़ाअत कंदो बेशक सुभान अल्लाह जे मथां क़ुरान नाज़िल थियो उहो शफ़ाअत न कंदो दज्जाली दौर आहे अक़ीदत खे मज़बूत रखूं अल्लाह ताला तव्हां असांखे फ़ख़्र तौर न शुक्र तौर ख़ुशि नसीब कयो आहे जो कंहिंजी कंहिंसां मोहबत आहे कंहिंजी कंहिंसां मोहबत आहे वरी जिन सां मोहबत आहे उनजी मोहबत मदीने वारे साईं सुभान अल्लाह हे अल्लाह जे पाक कलाम जी महफ़िल आहे ईअं न सम्झो त थोरी महफ़िल आहे नंढी महफ़िल आहे वॾे में वॾी महफ़िल आहे हज़ार महफ़िलूं इन महफ़िल तो कुर्बान थी वञनि बेशक मां हिकिड़ो मूंखे नुक़्तो अर्ज़ु कयां सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो सभु आल इल्म वेठा आहिनि उन कचहरीअ में इहे सोच फरमायो त बल्कीस जो तख़्त हेॾो वज़नी विज़ाद नथो कयां टाइम लॻी वेंदो इहो मुंहिंजे कचहरीअ में केरु जल्दी पहुचाईंदो त जिन चयो काल फ़रीक़ मिनल जिन अनाती कभी क़बला तक़ूम में मकामिक जेको जिन हुयो जे जिननि को असां डिॼी ऐं असां परेशान आहियूं जिन कुझु बि न आहे जेकॾहिं असां में उहे ख़सरतूं हुजनि त इन अल्लाह जे क़ाबिल बाननि जा जिन ग़ुलाम आहिनि त उहे जिन चयो त मां साईं तव्हां कचहरीअ में न उथंदो त मां इहो तख़्त आणींदुसि सभु आल इल्म आयो उथंदे जेकर तव्हां ॿुधो हूंदो चवंदो त मौज़ूअ खां मटिजी वियो आहे पर हिन मौज़ूअ ते ई ॻाल्हि आहे त सुलेमान नबी अलैहिस्सलाम छा चयो त न न इहा देर आहे हिन जलसे में वेठा आहियूं अवल खां वठी जेको आख़िर ते विहंदो अबा सॼी राति खणी सभु हज़ार मेल बि परे हुजे वॾो वज़नी बि हुजे सुलेमान अलैहिस्सलाम छो न पोइ भला पाण महिरबानी करे नबी हो माना इहो ॿुधाइण पियो चाहे त नबी त नबी इन पर जे उन जा उम्मती जेके साले आहिनि उनखे कहिड़ी ताक़त हूंदी आहे सुभान अल्लाह त उन जॻह ते अल्लाह जो कामिल वली आसिफ बिन बरखिया वेठो उन चयो त क़िबला साईं हुकुम कंदो त मां क़बल तरफ़ सॼो बयान सूरह नमल में आहे सुभान अल्लाह असां क़ुरान ईअं था पढ़ूं यकीन रखो जेकॾहिं असां ईअं पढ़ूं जीअं पाण जो हक़ हूंदो आहे त असांजे मथां न गैर मुसलत थियनि न तकलीफ़ूं अचनि न असां ॿिए तरह ॾिसूं रतबियूं अला याबिसिन इल्ला फी किताब बि का बि आली शइ सुकी शइ न आहे जंहिंजो ज़िक्र क़ुरान में न हुजे मौला अली शेर ख़ुदा खे यहूदीअ चयो त साईं तव्हां था चयो त हर शइ क़ुरान में आहे हर शइ क़ुरान में आहे मुंहिंजी ॾाढ़ी जेका आहे छिकरी आहे हुते हुते वार आहिनि तव्हांजी ॾाढ़ी मुबारक साईं सुहिणी आहे इहो बि ज़िक्र क़ुरान में आहे मौला अली शेर ख़ुदा फरमाए हा इहो बि ज़िक्र क़ुरान में आहे सुभान अल्लाह हाणे फरमाए त वल बलद तय्यब यखरुज नबातुहु बिइज़्न रब्बी वल्लज़ी खबुस ला यखरुज इल्ला नकदा सुभान अल्लाह जेका ज़मीन कलराठी हूंदी आहे उहे सलाह फुटाईंदी कोन्हे की इहा फुटाईंदी आहे त बुशरा हुते हुते मुंहिंजी ज़मीन पाक आहे है सुभान अल्लाह मौला अली शेर ख़ुदा मदीने वारे साईं फरमायो अली साईं जो नालो वठण बि इबादत आहे अब छो न इबादत आहे अली साईं जन
कॾहिं बि क़ुर को ॿाहिरि मुंहुं कढियो मदीने वारे साईं जे ॾिसण को सवा ॿाहिरि मुंहुं कयो ऐं मुंहिंजी पाक ज़मीन आहे अल्लाह जो कलाम आहे वल बलदु तय्यब यख़रुज नबातु बिइज़्नि रब्बी वलज़ी खबुस ला यख़रुज इल्ला नकदा सुभान अल्लाह जेका ज़मीन भली हूंदी आहे भला सला फटाईंदी आहे तूं बेईमान आहे पलीत आहे ऐं तुंहिंजी जेका ज़मीन आहे उहा पलीत आहे जे पैदा कयो थी उनखे नथो मञे इन करे तुंहिंजी यकदमि मुस्लमान अमल सां असां कंहिंखे ॿुधाए सघूं था जेकॾहिं असां में को अमल न ॾिसंदो अॼु मोबाइल जो दौरु आहे छा थो हले अल्लाह तबारक व तआला को का शइ ॿुधी न आहे असां भली किथे बि जेका शइ कयूं न लिखंदी जिते बि हुजूं हालांकि जे भली जॻह में आहियूं पोइ त अञा ख्वारी वधीक आहे भरो लिबास था पाए हरकतूं कयूं त अञा वधीक ख्वारी थींदी इन करे अल्लाह हुयो न आहे माण्हुनि जा बदा न थियूं अल्लाह जा बदा थियूं असां तव्हां ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह जो कलाम असांजे बच्चा पढ़नि था पिया उहे पीउ ख़ुशि नसीब आहिनि जंहिंजा बच्चा क़ुर पढ़नि था सुभान अल्लाह साईं जी हदीस पाक आहे जंहिं शख़्स जो पुटु सिर्फ़ु नाज़रा क़ुर पूरो करे थो अल्लाह ताला उनजे वालिदनि जा सभु गुनाह माफ़ फरमाए थो सुभान अल्लाह पर मन करल क़ुरान व अमल बि माफ़ी क़ुरान पढ़ी उन मथो अमल करे हिकिड़े सूफ़ी बुज़ुर्ग खां पुछियऊं त साईं असां पढ़ूं था अमल नथा कयूं पोइ असांखे त क़ुरान फ़ाइदो न ॾींदो सूफ़ी चवण जो मक़सदु इहो आहे त अॻियां बुज़ुर्ग ई सूफ़ी हूंदा सुभान अल्लाह बेशक साईं बादशाह हाफ़िज़ साईं इमाम बशीर रहमतुल्लाह ताला ॾिसो कहिड़ो रंग को सिबक़त अल्लाह व बंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खां वधीक कहिड़ा रंगींदड़ साईं जन केरु हुया कहिड़े अंदाज़ में हुया केतिरी गुरबत हुई जेकॾहिं हुयो त अल्लाह जो कलाम हुयो सुभान अल्लाह बेशक यकीन रखो अल्लाह खे मां शाद सम्झी अव्हांखे ॿुधायां थो त अल्लाह जी उन मथां रहमत हूंदी हाजी मोहम्मद दाइम कलोड़ो साईं जन जो ख़ादम हुयो सुभान अल्लाह उन मूंखे चयो छो त उन्हनि जे सॼे घराणे जी असां लाइ मोहबत आई उन मूंखे चयो त मां लाड़काने वारी जॻह में लाइलाज थी बीमार हुउसि हज़रत हाफ़िज़ साईं जन जे मां दुआ पिनण लाइ वेंदो हुउसि त साईं जन मूंखां पुछण आया सुभान अल्लाह आख़िर में जॾहिं मां रोआं पियो मां एॾी वॾी उमिरि जो न आहियां पर ख़ुदि मूंसां हुन ॻाल्हि कई उन मूंखे चयो त साईं जन हाफ़िज़ साईं जन फरमायो त अबा क़ुर जी ॻाल्हि जो हली आहे त क़ुर वारनि जो ज़िक्र न कयूं बेशक सुभान अल्लाह जॾहिं मूंखे फरमायो हाफ़िज़ साईं फरमायो त हाजी दाइम तॾहिं मां हज न कयो तोखे ॿ आहिनि 100 जरेब वठंदे हज कंदे को मरंदे तूं परेशान न थी लो महफूज़ पेशे होलिया सुभान अल्लाह अल्लाह जो कामिल बानो हिकिड़ो निकितो ग़ालिबन यहया बिन मुआज़ रहमतुल्लाह ताला अलैह दिल में दुआ घुरंदो पहुचे त साईं ॾाढो कादो हथ ते ॾिठई दरिया जे किनारे ते हिकिड़ो वरी अहिड़े हाल में आहे जो ईअं करे सम्झो त ॾींहंनि खां मानी न खाधी अथई जिस्म लागर आहे उनखे चई मुंहिंजे लाइ को हुकुम हुजे त मां तव्हांखे पेश कयां उन अल्लाह जे कामिल बाने फरमाए तूं पंहिंजे ॾाढो ई त ॻाल्हि पूरी कर सुभान अल्लाह इत्तक़ू फ़िरासत मोमिन फ़इन्नहु यज़ुर बिनूर अल्लाह ऐं इहे जेके मोमिन आहिनि इन्हनि जे सीने में हूंदो आहे त क़ुर वारी पती हूंदी आहे सुभान अल्लाह बेशक आख़िरी हिन ॻाल्हि खे मां पूरो कयां त पोइ सुलेमान अला नबीना अलैहिस्सलाम आसिफ़ बिन बरखिया खे छा फरमायो इहो फरमायो त अखी शिब में आहे त सही आहे
कुरान पाक सच्चो हुआ अखी सिब में आयो न अकुल कम नथो करे बेशक जेको कुरान पाक शायद वो अल्लाह जे मौम जे उम्मत जा वली उन जो शान शाह असा जे दिल में दिफेर बजी वियो असा सिधा थियूं त हर शइ असांजे लाइ न को ॾेबू ॾे में न को कारो न सजण जो थी सांड तो मुल्क में ॾेई माखी सुभान अल्लाह त मक़सद अर्ज़ करण जो इहो त उहो सुलेमान अलैहिस्सलाम जो उम्मती वलीउल्लाह आहे उन अखि सिब में असां अलाह वारनि असां चिमेगी छो था कयूं उन्हनि जे शान में गुस्ताखी छो था कयूं असांखे त हुकुम आहे उन्हनि आलमनि जो जेके सूफ़ी हुया त हर किरा जाम पारसा पीनी पारसा दाब नेक मर्दगार जेके लिबास चङनि जो ॾिसे तूं चङो सम्झ सुभान अल्लाह हाणे हिते स्टेज ते हेठि बुज़ुर्ग वेठा आहिनि ॾिसी असां चऊं त इहो कूड़े लिबास पातो अथई हेड़ा आहिनि बेगुनाह सां बिना लज़त जे गुनाह सां खणनि था पिया ऐं बुज़ुर्ग छा फरमायो आहे त जेके लिबास चङनि जो ॾिसे त बि तूं चङो सम्झ पर अलाह से पुछंदो असांखां फलाणो कीअं हो अलाह से पुछंदो न हो इन करे जेके लिबास चङनि जो ॾिसो चङे कम सां ॾिसो हिनखे चङो सम्झो अॼु तव्हां असां बि इन सिदक़ ऐं सफ़ाई सां आया आहियूं अलाह जे कलाम जे हाफ़िज़ सगोरी दस्तारा असांजे दोस्त हाफ़िज़ साहब मोहम्मद इस्माइल खे जस हुजे जंहिं दीन जी ख़िदमत कई आख़िर में हिकु हदीस पाक जेका हर माण्हू खे यादि आहे सुभान अल्लाह ॻाल्हि इहा आहे त तफ़क्कुर सातिन अब मिन क़यामिल लैल सुठो फ़िक्र करणु हिकिड़ी घड़ी सॼी राति बेफ़िक्री इबादत को भलो आहे फिटाई से फरमा फ़िक्र फरई हथ में माठ मुतालियो कनि सुभान अल्लाह पन्नो सोई पढ़ण जंहिंमें इश्क़ अलाह जो है सुभान अलाह जो इश्क़ त क़ुरान में आहे मदीने वारे साईं जे नाले में आहे असांजे साईं फरमाईंदा त मोहम्मद जंहिंजो नालो हुजे पोइ तव्हां उन खां कान का सलाह पुछंदा कयो कंहिं कम जी सुभान अल्लाह पंहिंजे मर्ज़ी ते कंदा कयो पर इन पर सां तव्हांजो कमु दुश्वार न थींदो सुभान अल्लाह अगर नामे मोहम्मद रा निया वरदे शफी आदम न आदम याफ्ते तोबा नूह गरक न जीना सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम असांजो ॾाढो साईं जो नालो न वठी आ त तोबा ई क़बूल न थी आ इन करे मां अर्ज़ु कयूं त सुलेमान अलैहिस्सलाम फरमायो त एॾी महिरबानी चीज़ मूंखे जेको तुंहिंजे मथां सहीफ़ो किताब आहे मूंखे उहो ईंदो बि आहे उन मथां मूंखे अमल बि आहे किताब ऐं हीउ मुंहिंजे मथां अलाह जो फज़ुल आहे अॼु उन्हनि जे मथां बि फज़ुल आहे उन्हनि जे वालिद जे मथां फज़ुल आहे जंहिंजे लाइ साईं फरमायो ख़ैरु कुमन तअल्लम क़ुरान वअल्लमहु तव्हां में भलो उहो आहे जेको क़ुरान पाक पढ़े ऐं पढ़ाए सुभान अल्लाह साईं असांजा तशरीह करे ॿुधाईंदा इहो ॿुधव बसि न भलो जेको हूंदो आहे उहो ॿिए जे हथ न टंगींदो आहे जेको भलो हूंदो आहे उन अफ़ाल बुछड़ा न हूंदा आहिनि जेको भलो हूंदो आहे उन जूं गुदियूं ख़ाली न हूंदियूं आहिनि जेको भलो हूंदो आहे पाण त चङो हूंदो आहे पर ॿियनि सां बि चङाई कंदो आहे पोइ साईं जन गुलिस्तान जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा त तव्हां पढ़ियो आहे असांखे फरमाए पढ़ियो आहे पर तव्हांखे यादि कोन्हे को शेख सादी लिखियो आहे त अॻियां बादशाह शाम जो महफ़िल जॾहिं मुनाक़िद थींदियूं बुज़ुर्ग वेठा आहिनि त पोइ उन्हनि जो शाहनामो जेको पढ़ियल हूंदो उहो पढ़ी ॿुधाईंदो त साईं तव्हांजा बादशाह हेॾा तव्हांजा बादशाह हेॾा उन खां पोइ उहे सुम्हिया पिया हूंदा उन्हनि खे मानी टुकुर मिलंदो हो पघार मिलंदी ऐं उनखे का तकलीफ़ न हूंदी साईं फरमाईंदा तव्हां त शाहनामो कहिड़ो था पढ़ो अलाह जो कलाम मदीने वारे साईं जे मथो नाज़िल थियो अमां ॿुधो आहे त जॾहिं रमज़ान शरीफ़ ऐं क़ुरान बाने जी शिफ़ात कंदा
रमज़ान ऐं क़ुरान बाने जी शिफ़ात कंदा ऐं रमज़ान खे शरफ़ मिलियो 27 रात खे जंहिंजे लाइ अलाह जो कलामात 1000 महीननि खां भली आहे वो जे मथो नाज़िल थियो रात के यो शरफ आए रात इबादत भी न कई रात तिलावत भी न कई रात रियाजत भी न कई वो भी रात जो शरफ यो अल्लाह जो कलामत या रात 1000 महीनन को भलिया वो जेको जे मथो कुरान पाक नाज़िल सिर जे मथो थियो उन जी ज़ात छा हूंदी सुभान अल्लाह ऐं जेको कुरान पाक सा सीनो लाए थो कुरान पाक पढ़े तो पढ़ाए तो ॿुधे तो पर अल्लाह से मलाक में फरमाइंदो आहे वञो हेठि घुमो फिरो वो जॾहिं मलाक सगुरा वापसि थी वेंदा आहिनि चवंदा साईं ज़िक्र जूं महफ़िलूं बि हलनि थियूं जे साईं ने ॿुधो त इना न ज़िक्र इते ज़िक्र वो मुराद क़ुरान पाक आहे रिजालुल्लाह तुलहिम तिजारतु वला बैन ज़िक्रिल्लाह इते ज़िक्र वो मुराद निमाज़ आहे मलाक सगुरा वञी अर्ज़ु कंदा आहिनि साईं हिकिड़ा त सफ़ा ज़िक्र में मशगूल आहिनि हिकिड़ा ज़िक्र जे महफ़िल में मौजूद आहिनि हिकिड़ा वरी अहिड़ा आहिनि वेठा पिया आहिनि पर ख़्याल लाइ कान्हे अल्लाह से फरमाईंदुनि अल्लाह जो रसूल फरमाईंदो अल्लाह से फरमाईंदो न जेके उते वेठा आहिनि न उहे बि बदबख़्त न आहिनि 12 के दर लिताफ़श बुजुर्ग फरमाईंदा 12 के दर लिताफ़श तबश खिलाफ देश दर बाग लाल रोयत दर शोर फूल खस जेको बी हूंदो आहे उन जी तबियत में इख़्तिलाफ़ न हूंदो आहे आलम घर वसां गुनाहगार घर न वसां जे मींहं जे तबियत में फ़र्क़ु न आहे त अल्लाह जी रहमत जॾहिं वसंदी आहे न चुनी दम के दर रोज़ उम्मीद भी बदारा बने का बेबख्शत करी अल्लाह से गुरन के बख्शींदो बुजुर्ग फरमाया त दरिया में जो फितर पौधो त बेरो कोन थींदो बेशक सुभान अल्लाह हदीस पाक आहे त जॾहिं बानो गुनाहगार दुआ घुरे थो दुआ इबादत जो मग़ज़ आहे हदीस पाक आहे बानो जॾहिं दुआ घुरे थो त मां रद्द थो कयांसि एॾो गुनाहगार आहे ॿीहर थो घुरे त बि रद्द थो कयांसि जॾहिं टीहर थो घुरे त ए भला को शायदि हुजो हाणे मूंखे शर्म कोन थी सुभान अल्लाह करम बीन लुत्फो खुदावंतकार गुनाह बंद कर दस्त ऊशन मिसाल अल्लाह तआला जो बयान अचण क़बूल फरमाए सांजन के मां अर्ज़ कियो आहे त मां इजाज़त वठंदुसि अल्लाह से मूंखे शरफ़ बख़्शियो मां हाज़िरी ॾिनी बुज़ुर्ग वेठा आहिनि अञा बुज़ुर्ग घणा रस्ते में आहिनि अव्हां खे क़ुरान पाक दीन ॿुधाईंदा अल्लाह ताला तव्हां असांजो अचणु ऐं वेहणु क़बूल फरमाईंदो वाक़िफ़ दाना अल्हम्दुलिल्लाह।